मूंखे ख़ौफ़ आहे, ख़ौफ़ लफ़्ज़ ख़राबु आहे न, सियासी लीडर कीअं चवंदो ख़ौफ़ आहे, ऐं चवां थो मूंखे ख़ौफ़ इहो थो लॻंदो, मूंखे डपु इहो आहे त जीअं सिंधी बेवकूफ़ बणाया पिया वञनि, जीअं सिंधी ठॻजण लाइ तयारु आहिनि, जीअं सिंधी पंहिंजी सिसी अॾीअ ते रखियो इंतज़ार में वेठा आहिनि त मथां अची कुआड़ी मूं ते वार करे ऐं तलवार अची मूंखे कपे, ऐं सिंध जो आम माण्हू पंहिंजी ॻिची अॾीअ ते रखियो, काठ जे थोड़ ते रखियो वेठो आहे, अच मूंखे तलवार हण, ॻिची कट। जेकॾहिं सिंधियुनि जी सादगी ऐं बेवकूफ़ी जारी रही त सिंधियुनि जो हशर उहो थी सघे थो जेको गज़ा जे मुस्लमाननि जो थियो आहे। तंहिंजे करे सिंध जा माण्हू जेकॾहिं न सम्झंदा, अकुल न इस्तेमालु कंदा, सुजाग न थींदा, जेको ईरान में पियो थिए, जेको ईरान में पियो थिए उहो हशर थींदो सिंध जे माण्हुनि जो। साइमा शील्ड टावर्स, मेन यूनिवर्सिटी रोड, नीपा चौरंगी से 2 मिनट की ड्राइव पर।